इस्लामाबाद बैलिस्टिक मिसाइल जा पुर्जा ठाहींदड़ कंपनी ते अमेरिकी पाबंदी जे मामले ते पाकिस्तान अमेरिका खे गिणतीअ खां आगाह करे छॾियो आहे। इस्लामाबाद में हफ़्तेवार प्रेस ब्रीफिंग दौरान पडेही तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो त असां सम्झूं था त एक्सपोर्ट कंट्रोल सियासी बणिजी चुको आहे। मुमताज़ ज़हरा बलोच चयो त अमेरिकी इंसानी हक़नि ते 2023 वारी रिपोर्ट खे रद्द कयूं था। पाकिस्तान मुकमल रिपोर्ट खे रद्द कयूं था। हिन रिपोर्ट जी तैयारी में घुर्बल तरीक़ेकार इख्तियार न कयो वियो। हुन त पाक चीन इक़्तिसादी राहदारी ते कमु जारी आहे। पाकिस्तान ऐं ईरान जो कश्मीर ऐं गज़ा ते साॻियो मौक़िफ़ आहे। संदसि चवणु हो त पाकिस्तान ऐं ईरान विच में ॿतरफ़ा लाॻापा मज़बूत आहिनि। पाकिस्तान ऐं ईरान जी सरबराहनि जी मुलाक़ात में इलाक़ाई मामला बहस हेठि आया। मुमताज़ ज़हरा बलोच चयो त गज़ा में जारी नस्लकशी फौरी ख़त्म थियणु घुरिजे। पाकिस्तान फ़लस्तीन में जारी इसराइली ज़ुल्मनि जी मज़म्मत करे थो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।